गडाब जे सुपर हाईवे थाणे जे अलाबख्श विलेज में गुज़िरियल ॾींहुं सियासी समाजी अॻवान अनवर जमाली उन जे पुट ऐं भाइरनि ते हमिलो करे ज़ख़्मी कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल थियण बावजूदि पुलिस मुख्य जवाबदार पुलिस SAI मुबारक खे आज़ादु करे छॾियो, जेको आज़ादी बाद फ़रियादी धुर खे धमकाए रहियो आहे। सियासी समाजी धुरियुनि में ताव पखिड़ियल सान्या वंदन नेशनल डेमोक्रेट पार्टीअ जे मरकज़ी सदर मुमताज़ बिरोही चोहर जमालीअ जे क़ौमी संगत जे मुनीर आकाश जमाली, बरकत जमाली, सैद जांडियो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में ऐसनाबाद में एहतिजाजी मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। मीडिया सां ॻाल्हाईंदे हुननि चयो त साइड सुपर हाईवे थाणे जी हद अलाबख्श विलेज में पुलिस जे SAI मुबारक, जेको हाज़िर सर्विस एहलकार आहे, उन पारां वर्दीअ जो नाजाइज़ फ़ाइदो खणंदे वर्दीअ जी ॾाढ ते पंहिंजे साथियुनि हरेक बाबर अली, आसिर कादिर ऐं ॿियनि सां मिली करे समाजी अॻवान अनवर जमाली, उन जे पुट आजिज़ जमाली ऐं भाइरनि सिकंदर अली, आसिफ अली ऐं असद अली ते कातलाणो हमिलो करे उन में हू सख़्तु ज़ख़्मी थी पिया ऐं उन बाद जवाबदार फायरिंग कंदा फ़रार थी विया ऐं बाद में फ़रियादियुनि जी मज़ाहमत ते साइड सुपर हाईवे थाणे जी पुलिस FIR दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार करे वरिता, पर थाणे पहुची मुख करे जवाबदार पंहिंजी पटे भाई ASI मुबारक खे पुलिस आज़ादु करे छॾियो। हुननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP वेस्ट ऐं ॿियनि इख़्तियारनि खां मुतालबो कयो त अनवर जमाली ते कातलाणो हमिलो कंदड़ मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे ऐं पुलिस पारां गिरफ़्तार कयल जवाबदार खे आज़ादु करे छॾण जो नोटिस वठी उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।